बसर एक अहिड़ी भाॼी आहे जेका असांजी ज़िंदगीअ जो अहम हिसो आहे। असां बसरनि खे सलाद, भाॼियुनि ऐं चटणीअ में इस्तेमालु कंदा आहियूं, पर छा अव्हांखे ख़बर आहे त बसरनि जा केतिरा ई फ़ाइदा बि आहिनि। बसर असांजी सिहत ऐं ख़ूबसूरती ॿिन्ही लाइ फ़ाइदेमंद आहिनि। बसरनि में एंटी ऑक्सीडेंट्स, विटामिन्स, मिनरल्स ऐं फाइबर असांजे जिस्म खे बीमारियुनि खां बचाईंदा आहिनि। बसर खाइण सां असांजो दिमाग़ तेज़ थींदो आहे। हिन में मौजूदु फ्लोनाइड्स असांजे दिमाग़ जे सेल्स खे नुक़सान खां बचाईंदा आहिनि ऐं याददाश्त तेज़ कंदा आहिनि। बसर खाइण सां असांजी दिलि मज़बूत थींदी आहे। बसरनि में मौजूदु सल्फर असांजे रत जे कोलेस्ट्रोल खे घटि कंदा आहिनि ऐं रत जी रवानी बहितर कंदा आहिनि। इन सां हार्ट अटैक जो ख़तरो घटिजी वेंदो आहे। बसर असांजी खल चमकदार करण लाइ अहम आहिनि, छो त बसरनि में मौजूदु विटामिन सी ऐं एंटी ऑक्सीडेंट्स असांजी खल खे साफ़ ऐं सेहतमंद रखंदा आहिनि। बसर जी रस खल ते हणण सां दाणा ऐं घुंज बि ख़तमु करे सघजनि था। बसर खाइण सां असांजा हॾा मज़बूत थींदा आहिनि। बसरनि में कैल्शियम ऐं फास्फोरस असांजे हॾनि खे मज़बूत कंदो आहे ऐं जोड़नि जो सूर बि घटिजंदो आहे। बसरनि जी रस मर्दनि में टेस्टोस्टेरोन हार्मोन खे वधाईंदी आहे। इहो हार्मोन मर्दनि में लिबिडो वधाईंदो आहे, जंहिंसां अज़दवाजी लाॻापन में बहितरी ईंदी आहे। हूअं त बसर खाइण जा केतिरा ई तरीक़ा आहिनि, पर जेकॾहिं अव्हां बसरनि जा वधि में वधि फ़ाइदा हासिल करणु चाहियो था त बसरनि खे कचो खाइण ई सभ खां बहितर आहे। कचे बसर में उहे सभु शयूं हूंदियूं आहिनि। अव्हांखे सलाद में रोज़ हिकु बसर खाइणु घुरिजे। बसर जी रस पीअण बि सुठो तरीक़ो आहे। रोज़ 2 चमचा बसर जी रस पी सघिजे थी। हिन खे माखी, अदरक ऐं लीमे जी रस सां मिलाए बि वापरायो वेंदो आहे। अव्हां तरियल बसर खाइणु चाहियो त उन्हनि खे माखीअ सां गॾु खाई सघो था।